जय प्रसाद जंहिंजी कृपा सां करहे पुण्य बहुदान, जंहिंजी कृपा सां तूं पुण्यनि जा कम करें थो और वो दान जे रूप में, ॾियण जे रूप में, जंहिंजी कृपा सां हे जीव पाण न ॾेई सघंदो आहे। हे जीव ॾियण ते पए तो दुनिया में ग़रीबी रहे, जंहिंखे साईं ॾिनो आहे और ॾियण ते पइनि। राम राम राम। असांजे दान में हिन कलयुग में पहिरियों नंबर नालो ईंदो आहे राजा विक्रमाजीत जो। कर्ण जो भी नालो आयो आहे इन अखर में जो तुर्त दान महापुण्य, हुन उहो कम करे ॾेखारियो आहे। वरना बाक़ी अॼु जेको संबत हले थो 2065, इन दान जे सदके इन धर्मात्मा राजा जो संबत हली रहियो आहे, जेको हर रोज उनखे यादि कयो थो वञे। श्री राम। कयो त मन में उनखे इहो वीचारो थियो त अॼु मां हेॾो सम्राट जेको थियो आहे, इहो कहिड़े पुण्य फल करे। ब्राह्मणनि खे ज्योतिषनि खे घुराए ॿुधायो भाई श्री राम, पर टाइम ॾिनई हेतिरे वक़्तु मूंखे 8 ॾींहंनि जो तव्हांखे चवां थो, इन जे अंदरि जवाब न मिलियो त पोइ तो उन्होंने ब्राह्मण ज्योतिषन मां कंहिं ब्राह्मण जे घर में का कन्या हुई, वो पिता मुंझो वेठो हो इन सवाल ॿुधण खां पोइ। पुछेसि थी छो मुंझा वेठा हो? चइजो राजा हे सवाल करे विधो आहे। चई हा इहो जवाब आहे। चई पोइ कीअं थींदो? चई राजा खे चवंदा उहो मां वटि अकेलो अचे, इहो अची जवाब वठे। ठीकु आहे। अठे पहुता, उन ब्राह्मण हुनखे ॿुधायो बे कन्या चयो आहे त जवाब मां ॾींदुमि, पर राजा मां वटि त अकेलो अचे। वो तैयार थी वियो। धर्मात्मा राजा हो, ब्राह्मण सां गॾिजी करे उन कन्या वटि आयो। कन्या चुस राजा इन जो उत्तर मां वटि आहे, पर मां तोखे अञा संतुष्टि ॾियण जे लाइ इन उत्तर जो हिते 10 किलोमीटर तोखे अॻिते मोकिलींदुमि। हिकिड़ो संत वेठो थी, उनखे वञी मुंहिंजो नमस्कार चओ और इहो प्रश्न ॿुधायसि, तोखे उहो उत्तर ॾींदो। श्री राम। राजन वियो, महात्मा खे उन कन्या जो भी नमस्कार ॾिनई, पंहिंजो भी नमस्कार कयईं और उहो प्रश्न ॿुधायईं। हा राजा, इन जो उत्तर मां वटि ई आहे, पर मां तोखे अञा संतुष्ट करण लाइ अॻिते मोकिलींदुमि। काथे? चई 10 किलोमीटर तां अॻिते हिकु महात्मा वेठो थी, उनखे वञी इहो प्रश्न कर, तोखे उहो जवाब ॾींदो। उतां विया। उते पहुतो, उनखे नमस्कार कयईं, प्रश्न रखियईं। हा राजन, इन जो उत्तर हिते ई आहे, पर अञा तोखे संतुष्टि करण लाइ अॻिते मां मोकिलींदुमि। काथे? चई हितां भरिसां वञ, हिकु राजा आहे, उनखे पुत्र ॼायो आहे, 9 जनम थियो अथसि, उनखे वञी मुंहिंजो हे नमस्कार चओ और उहो तोखे जवाब ॾींदो। तूं प्रश्न रख, तोखे उत्तर मिलंदो। ईअं ई थियो।
बरसां पहुतो राजा खे पुत्र ॼायल हो, ॿुधायो वियो। राज बालक जे अॻियां आया, जवाब ॾिनो, श्री राम। राजन, तुंहिंजे प्रश्न जो उत्तर इहो आहे जो तूं ऐं मां इहे ॿई ऋषि हिक ई जाइ ते तप कंदासीं। या कन्या जंहिं तोखे मोकिलियो या 8 रोटियूं खणी करके 2 रोटियूं सभिनी खे ॾेई वेंदी। राम जॾहिं पहिरें वटि पहुती तो भगवान ब्रह्मण जो रूप धारे करके बुढ़ड़े जो उन वटि पहुतो, उनखां रोटी घुरियईं, चयईं मां हिकु ॼाए हिकु मां खावां, मां बि इहा मुंहिंजो गुज़र बि सॼे ॾींहं जो इहो ई आहे, 24 कलाक में 2 रोटी मिलंदियूं आहिनि, ॿियो फल फूल खाई जीवन पास कंदाऊं। चवनि मूंखे बुख लॻी आहे, त मां ॾेढ चयोमांसि, नेठि चयो न इहे 2 फुल्का मूंखे ॾे। त उन खां निकिरी वियो त तोखे मां 2 फुल्का ॾियां त छा मां अंगर खावां? तो वो फकीर अंगर वेठो खाए। चई तथास्तु, ब्राह्मण जो वातो निकितो भगवान जे रूप में ब्राह्मण जे, तो उन ऋषि वटि जे पहुतो तो वो अंगर वेठो खाए, उन जे करके उहो अंगरे खाए वेठो। जेको ॿियो मिलसि उहो रख पियो खाए। तो जॾहिं उन वटि 2 फुल्कनि लाइ उते बि ईअं ई चई, हुन बि ईअं चयसि हिकु ॼाए, ॾेढ ॼाए, चयो न 2। चयो 2 तोखे ॼां त मां छा रख खावां? चयो तथास्तु, त उनको उहो रख ई खाईंदो पिया। 3 मां वटि पहुतो, ईअं ई 1 ॾेढ, नेठि चयो न मां 2 खाईंदुमि, मूंखे बुख आहे। चयो मां तोखे ॼां त मां जीअरो कीअं रहंदुमि, मां त मरी वेंदुमि, मां मरी ई वियुमि। तो वटि पहुतो, तो हुनखे आदर सां विहायो, जल पीआयो, 2 रोटियूं खारायूं, फल फूल खिरायो, प्रेम सां आशीर्वाद वरिती। हुन तोखे भगवान रूप में आशीर्वाद ॾिनी, जंहिंजे करे तूं अॼु इहो सम्राट बणियो आहे। राम राम।